अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीर सीरिया मेरान टीवी न्यूज़ आई आवां सायरा ज़मीन सब खाग में एक नज़र खास खबरुन ते। मुल्क में कोरोना वायरस के 53 मरीज़न दम ॾेई छॾियो। 24 कलाकनि दौरान 1346 नवां केस ज़ाहिर। मर्ज़ सबब हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 11,967 थी वियो। मुतासिर मरीज़न जो मजमूई अंग 5,54,474 ताईं पहुची वियो। NCOC मौजूदु मुल्क अंदरि हिन वक़्तु फाल केसनि जो अंग 32,265 आहे। हैदराबाद में PTM जे जलसे जूं तैयारियूं ज़ोर शोर सां जारी। शाहराउनि ऐं रोडनि ते पार्टी झंडा ऐं अॻवाननि जूं तस्वीरूं लॻायूं वयूं। 9 फरवरी ते थींदड़ जलसे लाइ इस्तक़बालिया कैंपूं क़ाइम। PP अॻवाननि जो चवणु आहे त हैदराबाद वारो जलसो PTM जे समूरनि जलसनि खां वॾो हूंदो। सॼी सिंध मां लखे जियाला शिरकत करे कठपुतली सरकार खे रद्द कंदा। मलीर में PTI अॻवान हलीम आदिल शेख ख़िलाफ़ केस दाख़िल। FIR में हलीम आदिल शेख समेत 70 ॼणा नामज़द। केस में सरकारी मुलाज़मनि ते हमले, क़त्ल, धमकियनि ऐं सरकारी कम में मुदाख़लत जा कलम शामिल। हलीम आदिल शेख गुज़िरियल ॾींहुं संदसि फार्म हाउस ढाहिण खां पोइ कारकुननि सां गॾु एहतजाज कयो हो। चक जे ॻोठ गाज़ी सईद खानानी में कारे इल्ज़ाम हेठि ॿिठो क़त्ल। जवाबदार गुलशेर भाॼाई हसीना ऐं नौजवान वहीद जतोई खे गोलियूं हणी क़त्ल कयो। मदेजी वेझो बहमण प्लाट वटि ॼाणियनि जी बस ऐं मोटरसाइकिल जो गॾे गारे सां टकर, 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। मांझर वेझो इंडस हाईवे ते ट्रक जो कार खे टकर, फैसलाबाद वासी फौत। मिरपुर माथेलो में क़ौमी शाहराह ते ट्रक ऐं मोटरसाइकिल में टकर, 1 ॼणो फौत थी वियो। रोड़ी में ट्रालर कल्टी थियण सबबि 1 ॼणो फौत। लाड़काने जे लोहर पाड़े मां गुज़िरियल ई गुम थियल 2 ॿारनि जा पाणी जी खॾ मां लाशत। फोती ॿारनि में 3 वरियनि जो ग़ुलाम बादशाह ऐं 2 वरियनि जो मुश्ताक शामिल।